गुलाम उल्लामा बाबू जान हिंगूर जो रिपोर्ट मुताबिक 14 अगस्त जश्न आज़ादी के मौके ते ठठो शहर के प्राइवेट दी स्मार्ट स्कूल में एक शानदार ऐं पुरजोश तकरीब मुनक़िद की वई। तकरीब जो आगाज़ पाकिस्तान के क़ौमी तराने सां थियो। स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि क़ौमी नगमा टेबलोज़ ऐं मिली नगमा पेश करे हाज़रीन जी दिलनि खे मोहे वरितो। तकरीब में ख़िताब कंदे स्कूली उस्तादनि ऐं हेड ऑफ कैंपस सर अली शान ख्वाजा, वाइस प्रिंसिपल मिस सईदा सिराज, कोऑर्डिनेटर मिस मारवी शाह, कोऑर्डिनेटर मिस नूरीन चयो त असीं ख़ुशकिस्मत आहियूं जो असां हिकु आज़ाद मुल्क में रहूं था। पाकिस्तान की आज़ादी लाइ डिघी जिदोजहद कंदड़ क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना ऐं संदसि साथियुनि खे सलाम पेश करियूं था। इन्हनि वधीक चयो त नई नस्ल खे क़ाइद आज़म जी तालीमात ईमान इत्तिहाद तंज़ीम थी अमल करणु घुरिजे त जीअं पाकिस्तान खे तरक़ी याफ़्ता मुल्क बणाए सघिजे। तकरीब जे आख़िर में मुल्क पाकिस्तान की सलामती, तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं ऐं वतन सां मुहबत जो इज़हार कियो वियो। स्कूल जे प्रिंसिपल ऐं इंतज़ामिया शागिर्दनि ऐं झंडा बेज पिणु पातल हुआ।